डीसी कश्मीर कंदकोट मुनवर अली मिठाणी के नोटिस बाद DHO डॉक्टर अहसान अली राणी की हिदायतुन ते डॉक्टर मोहम्मद मूसा दाऊद पुटो की अगवानी में टीम UC सैफल के ॻोठ मोहम्मद अमीन जाफरी पहुती। टीम में शामिल डॉक्टरन पारां ॿारनि जो तिबी मुआयनो कयो वियो। डॉक्टरन मूजिब फ़िलहाल ॿारनि में उड़ी हुजण जूं के भी निशानियूं नज़र नथियूं अचनि। वरी ॿीहर 23 ॿारनि जो तिबी मुआयनो कयो वेंदो। आख़िर में यादि रहे तो ॻोठ मोहम्मद अमीन जाफरी जी ॿारनि जी ख़बर JTN वेब न्यूज़ ते नशर थियण खां पोइ DC कश्मीर कंदकोट मुनवर अली मिठाणी नोटिस वरितो हो। तंहिंखां पोइ कंदकोट सेहत अमले जी टीम ॻोठ मोहम्मद अमीन जाफरी पहुती। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।